बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खड़ी आऊं वहाँ जो मेज़बान असगर गुल सरकी वहाँ जगह हाज़िर आया। नाज़रीन ही अड़ी मौसम है जैं मौसम में डायरिया डायरिया मलेरिया फैलजण जो तमाम घणो इम्कान होंदो आहे। ख़ास तौर ते मच्छरनि जो आज़ार हिन महिल भी तमाम घणो वधी वियो आहे ऐं मच्छरनि जी चक सबबु माण्हुनि खे मलेरिया थिए थी। उन जे रोकथाम जे लाइ सिहत खाते पारां स्प्रे करायो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उपाउ वरिता वेंदा आहिनि त जीअं इहा मलेरिया वारे बुखार जी वबा न फैलिजे ऐं आम माण्हू तकलीफ़ जे वर न चढ़ी वञनि। पर हिन महिल ताणी ज़िले हुकूमत पारां कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो जेको वबा जी डिस्ट्रिक्ट हेल्थ पारां कंहिं बि क़िस्म जो जेको आहे उपाउ कोन्हे वरितो वियो इन हवाले सां त जीअं माण्हुनि खे थोरो आदत हुजे त ही मलेरिया जी वबा खां महफ़ूज़ रही सघनि था। उन जे लाइ असां सॼी सूरत हाल खे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय ज़रिए वाज़िया करण जी कोशिशि कई आहे। सभ खां पहिरियां जेको आहे अहम तालको आहे ठुल, उतां जी राय शामिलु कंदासीं। जैकबाबाद शहर जी जेको ज़िले हेडक्वाटर वारो इलाइक़ो आहे उन जी राय शामिलु कंदासीं त इन हवाले सां ज़िले सिहत खाते पारां कहिड़ा उपाउ वरिता विया। जी बिल्कुल अज़हर साहब मां ॿुधाईंदो हलां त असांजो जेको आहे जैकबाबाद जो तालुको बैकवर्ड इलाइक़ा आहे। हिकु तरफ़ जेको आहे पंहिंजो फसल थी रहिया आहिनि, उते जेको पाणी आहे गंदो पाणी आहे, सफ़ाई सुथिरो कोन्हे, जंहिंजे करे मलेरिया जी वबा ख़ासि करे सिंध जे ॿियनि इलाइक़नि में हिन इलाइक़े में मलेरिया जी वबा वधी वेंदी आहे। हिन वक़्तु जेका मलेरिया जी वबा ख़तरनाक सूरत अख़्तियार कई आहे। हिन वक़्तु इहा सूरत आहे त किथे बि ठुल तालुके जे 24 यूनियन कौंसिलनि 2 टाउन कमेटी म्यूनसिपल कमेटी में किथे बि मलेरिया जे तरफ़ां किथे बि जेका मच्छर मार स्प्रे न थी सघे। इन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हितां जे उन खां पुछा कंदासीं हिन ठुलो शहर में मलेरिया जेके बीमारी आहे उनजी केतिरी सूरत आहे ऐं जेका मलेरिया खातो आहे मलेरिया खाते तरफ़ां मच्छर मार स्प्रे थी आहे न थी आहे। अचो त शहर सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्पताल जे गेट ते वेठा आहियूं, हर शइ ॾिसूं पिया। मलेरिया जा एतिरा मरीज़ अचनि था 100 जे तादाद में ऐं को बि स्प्रे कोन्हे ऐं अफ़सोस थो थिए। मां चवां थो त हिन चूंडियल नुमाइंदनि ते ऐं या DHO और जैकाबाद उनखे करणु खपे हिन ते गौर वीचार त इहे फंड या जेके अचे थी बजट उहा काॾे थी वञे ऐं इंतिज़ामिया ईअं लापरवाह माण्हुनि खे ईअं निंधणको करे छॾे ॾिनो अथऊं। ईअं थियणु न खपे ऐं स्प्रे थियणु खपे, मलेरिया ते तवजो ॾियणु खपनि। अॻे बि हिते माण्हुनि में अॻे हिते कामिण ॿिया मर्ज़नि में वरिता पिया आहियूं, पाणी आहे कोन ऐं हिन पाणी में अलाए केतिरियूं बीमारियूं थी पियूं आहिनि। हीअ तालका हॉस्पिटल तव्हां ॾिसो, हे पोयों पासो तक़रीबन चइनि जरेबनि में पाणी बीठो आहे, जेको सालनि खां वठी इहो हिते बीठो आहे। ऐं हिते कहिड़ियूं इहो मच्छर या ॿिया जीत बलाऊं इहे जे सॼे महले में हाणे बि हिते बीठा आहियूं त इहा तव्हांखे बि बदबू जेका आहे ईंदी हूंदी ऐं को ॿुधण वारो कोन्हे। तमामु ॾुख थो थिए। असां डॉक्टर साहब खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त इन शयुनि जो नोटिस वठे सोराब ख़ान। ऐं असांखे जेको आहे हिन महिल ताईं MNA त मिलियो ई कोन्हे, पर मां वरी बि डॉक्टर साहब खे चवंदुसि त इन शयुनि ते हिन पाणी जी मां 2-3 दफ़ा डॉक्टर साहब खे शिकायत कई आहे ऐं सॼी अस्पताल ॿुॾी पई आहे। हितां ई बीमारियूं जेके आहिनि उथनि थियूं, नालनि जी सफ़ाई कोन्हे ऐं मच्छर या ॿियूं जेके जीत जीवणो आहिनि ऐं माण्हुनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। ऐं जेतिरो थी सघे तव्हां जस लहणो सिंध TV जेको इन शइ खे खणो था ऐं असां आला इदारनि खे इहा गुज़ारिश था करियूं इन शइ जो नोटिस वठो, इन मज़लूमनि खे बचायो। असां त ॾिठा ई न आहिनि, मलेरिया जा सुपरवाइज़र या हे ज़ाहिर किथे आहिनि या मलेरिया जा अॻे में ॾिसंदा हुआसीं इहो हणंदा फुहारा हे हो। हिन महिल त असांखे त ईअं था सम्झो ॼण इदारो ई ख़तमु थी वियो आहे ऐं अफ़सोस सां चऊं था त इंतिज़ामिया खे असां इहो DC साहब खे बि गुज़ारिश कयूं था त बाबा आख़िर हिन मज़लूमनि ॾोह कहिड़ो कयो आहे, तव्हां उन ते तवजो ॾियो। माण्हुनि खे हिकु दवायूं नथियूं मिलनि, ॿियो जेको आहे प्राइवेट अस्पतालूं तव्हां ॾिसो भरियूं पियूं आहिनि ऐं तालके अस्पताल में माण्हू कोन्हे। छा ते अचनि जेको आहे जॾहिं दवाई नथी मिले त छा ते अचनि माण्हू। ऐं मलेरिया आम बीमारी थी वई आहे, इन ते तवजो ॾिनो वञे। मलेरिया जे अंदरि ॾाढी ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे। वॾे इंतिहाई ॾुख सां चवणो पए त मुंहिंजी पंहिंजी भाइटी 3 ॾींहं नंढी 1.5 साल जी गुज़ारे वई, जेका मुंहिंजे सौट जी धीअ हुई। उहा ईअं ई जेको आहे बसि ख़बर तॾहिं पई जेको आहे मलेरिया थी। 2 ॾींहं ते खणी ॿाहिरि खणी वञण जहिड़ा कोन आहे। अस्पताल में हिते दवा कोन मिली सघी।
3 ॾींहं ते मरी पई। मां सम्झां थो ॾींहं में 5-8 ॿार, इहे मां घटि चवां थो, तव्हांखे अञा वधीक ॼाण हूंदी, सर्वे हूंदी, जेके मलेरिया उरड़ी वग़ैरह, उरड़ी मलेरिया साॻी ॻाल्हि आहे, इहा ई हिकिड़ी बीमारी जो नालो आहे, मरनि था पिया। मलेरिया शायदि मां ॿुधो आहे सिंध मां ख़तमु कई अथनि, लॻे ईअं थो। मलेरिया जे लाइ बिल्कुलु ई कुझु कोन, टाउन वारा स्प्रे करे विया आहिनि जेको मच्छरनि वारो आहे। बाक़ी जेको आहे मलेरिया ग़ैर फ़ाल आहे, मलेरिया इंसान ज़ात क़ातिल आहे, मलेरिया कॾहिं कुझु बि कोन कयो आहे। ठुल्ह जे अंदरि त मां सम्झां थो मलेरिया जो नालो 000 आहे। बख़ुदा मां कलमो भरे चवां थो, असांखे ख़बर ई न आहे त मलेरिया जो को मुलाज़िम बि हिते आहे। बिल्कुलु मलेरिया कोन आहे, मलेरिया वारनि जो कमु कोन आहे। ॿारड़ा उरड़ी में वञी में जेको आहे पंहिंजो फतकी सिविल हॉस्पिटल जे अंदरि जॾहिं ॿार खे ॾिठोसीं असां फतकदे, असांखे त रब ॾिसे थो, असां सामाजिक सियासी माण्हू आहियूं, ख़िदमतगार आहियूं, असांजे अखियुनि में ॻाढ़ा, इहो बि कंहिंजो बचो हूंदो जेको तड़पी अखियुनि जे अॻियां डॉक्टरनि जी अस्पताल में दम ॾिए, उहो माना आख़िरी स्टेज आहे। मलेरिया मां सम्झां थो ठुल्ह जे अंदरि ग़ैर फ़ाल आहे। मलेरिया खे मथे अपील कयूं था बिलावल साहब खे, हेल्थ ते वॾो कमु कयो आहे बिलावल साहब, मोहतरमा जो बचो आहे। असां वज़ीर आला खे कयूं था अपील त असांखे जेको आहे मलेरिया खे फ़ाल करे, मलेरिया खे जेको आहे पंहिंजो एक्टिव करे, मलेरिया खे घर मोकिले। अॻे मलेरिया जो वॾे में वॾो कमु हूंदो, इंतिहाई मां सम्झां थो मलेरिया मच्छर जो अहिड़ो स्प्रे कंदी जो वरी मच्छर मां सम्झां थो ज़ाहिर न थींदो। उन खां पोइ मलेरिया जे लाइ अहिड़ियूं टिकियूं, अहिड़ियूं गोरियूं, अहिड़ियूं दवायूं हूंदियूं हुयूं जेके ॿार खे मां सम्झां थो खाराइण खां पोइ वरी मलेरिया कोन थींदी हुई। हाणे बिल्कुलु ई मलेरिया खां असां मुतमिन कोन आहियूं, मलेरिया ग़ैर फ़ाल आहे। मां सम्झां थो मथां ठुल्ह मां हटाए छॾिया अथनि, ठुल्ह में अमलो कोन्हे, हूंदो अमलो, तव्हांखे ॼाण हूंदी, मां अमलो कोन्हे ठुल्ह में। मलेरिया जो अमलो मूंखे कोन थो लॻे ठुल्ह में आहे। सुपरवाइज़र में हूंदो हो जेको आहे ग़ुलाम रब्बानी सरकी, ख़ालिद साहब सरकी, बाक़ाइदे ईंदा हुआ, घर ईंदा हुआ, कमु कंदा हुआ मुकमिल तौरु। अञा ॿियो बि हिकिड़ो सरकी अब्दुल्ला सरकी हुयो, उहो बि कमु कंदो हो, मां सम्झां मलेरिया में हो शायदि। इहे सभई जेको आहे हाणे त मलेरिया जो को मुलाज़िम कोन आहे शायदि, मूंखे ईअं लॻे थो ठुल्ह जे अंदरि मलेरिया जो मुलाज़िम आहे ई कोन। साईं का शइ कोन्हे। मलेरिया जो जेको तव्हां खातो ॿुधायो था, जेके सुपरवाइज़र उहे असां कॾहिं ॾिठा बि न आहिनि। हिते सवनि जी तइदाद में डेली मलेरिया जा जेके आहिनि ॿार अचनि था, वॾा अचनि था, ऐं हिते जेके दवाऊं मलेरिया जूं हलनि थियूं असांजे ठुल्ह शहर में, उहे बि 2 नंबर दवाऊं आहिनि जेके फ़ाइदो ई नथियूं ॾियनि। वरी दुबारा मलेरिया थिए थो, वरी 3 दफ़े 4 दफ़े। इंतिज़ामिया खे खपे त मलेरिया जे लाइ हिते हिकिड़ी का कैंप हणनि जिते ग़रीब माण्हुनि खे उनजो फ़ाइदो थिए। न का शइ कोन्हे, पूरे तालुके में कॾहिं बि का बि स्प्रे न थी आहे। सवनि जे तइदाद में मरीज़ आहिनि, का बि कैंप कोन्हे, का बि स्प्रे वग़ैरह कुझु बि कोन्हे। जीअं साहिबु जेकबाबाद जे अंदरि मलेरिया जो आज़ार वधियो आहे, मच्छरनि जो आज़ार वधियो आहे, छो जो मच्छर हुजण जे करे मलेरिया घणी थी वई आहे। जेकबाबाद जा सरकारी अस्पताल हुजनि या ख़ासि करे प्राइवेट सेंटर हुजनि, उते मलेरिया आम जाम थी वई आहे। माण्हुनि खे मलेरिया घणी थी पई आहे। जेकबाबाद जे अंदरि अॻे सिहत खाते पारां पंहिंजो जेको आहे स्प्रे कराई वेंदी, मच्छर मार स्प्रे थींदी हुई। ऐं जेको आहे हिन गर्मी जो मौसम अचण जे में जेको आहे स्प्रे करायो वेंदो हो जीअं मच्छर जो आज़ार घटि थिए। पर हाणे जेको आहे न DHO साहब पारां स्प्रे नाहे कराए वई। जेकबाबाद जे अंदरि मलेरिया मच्छर जो आज़ार वधियो आहे। केतिरा मच्छर थी विया आहिनि, केतिरा माण्हू उन मच्छरनि जे आज़ार खे भोगीनि था, इहे सुवाल खणी शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पुछा कंदा, जो छा चवणु आहे? कुझु बि न सर, अलाए सम्झ में त नथो अचे, या सिंध गवर्नमेंट खाए थी या असांजी जेकबाबाद जी जेकी आहे, या सिविल हॉस्पिटल जो जेको महकमो आहे, या असांजो DHO साहब खाए थो, कोई ख़बर न आहे। हिन टाइम ते हालत अहिड़ी लॻी पई आहे, शहर में मच्छर ई मच्छर आहे, बीमारियूं लॻी पियूं आहिनि, खंघि ज़ुकाम, कोई बि सफ़ाई न आहे। मलेरिया बि थिए थी? बिल्कुलु सर, ज़ाहिरिया मच्छर आहे, स्प्रे नथो थिए त ज़ाहिरिया इहा मलेरिया थींदी। ऐं हालत लॻी पई आहे। मां तव्हांखे इहो रिक्वेस्ट कंदुमि त हॉस्पिटलनि में वेंदो, कहिड़ी कंडीशन आहे जेकबाबाद जी, ॾाढी बुरी हालत आहे। भला इहो बजट अचे थी, भला खाई था वञनि छा? ज़ाहिरी आहे सर, सिंध गवर्नमेंट अगरि ॾिए थी त पोइ इहे ई खाइनि था। ज़ाहिरिया काॾे वञे थी? न त DHO खे थियणु घुरिजे विज़िट करे शहर में सफ़ाई जो महकमो ॾिसे, स्प्रे कराए, लेकिन DHO साहब खे AC मां ॿाहिरि निकिरण जो टाइम ई न आहे। केतिरियूं ॾुकाइनि थियूं माण्हू मलेरिया में, पोइ केतिरो माण्हू भोगीनि था? सर बसि ग़रीब जे लाइ त ॾाढी ॾुखी आहे, छो जो पहिरियों त मलेरिया जो डोज़ आहे उहो बि वॾो ॾुखियो आहे।
ॿियो हालति अहिड़ी लॻी पई आहे ॿारनि जी जंहिंजी कोन था ॿार खे या वॾे खे थिए थो त उहो ईअं सम्झे 5-8 ॾींहं त घरों निकिरी नथो सघे मेडिसिननि में ई पूरो आहे त उहो वीचारो ग़रीब काॾो वठी सघंदो। गवर्नमेंट खे या ज़िले इंतिज़ामिया खे छा करणु खपे? पहिरियों त सिंध गवर्नमेंट खे असांजे जेकावा ॾे ख़ासि करे छो जो ही PP जो घरु आहे। ॿियो मां ख़ासि करे पंहिंजे MNA साहब MPA साहब खे रिक्वेस्ट कंदुमि त हू बि शहर में घुमनि, हू बि ॾिसनि त DHO या इहे स्प्रे वग़ैरह नथियूं थियनि, उन्हनि जी टीम ॾिसणु घुरिजे त बाबा शहर में नथो थिए। ऐं सिंध गवर्नमेंट खे ख़ासि करे बिलाल साहब खे थियणु घुरिजे त जेकाबा ॾे थोरो ध्यानु ॾियनि। मच्छर ज़्यादा थी विया आहिनि, मलेरिया जा केस ज़्यादा ज़ाहिर था थियनि। हिन टाइम इंतिज़ामिया कुझु बि स्प्रे या वग़ैरह कुझु बि मरीज़नि खे कंप्रोमाइज़ नथी करे, कमु करण लाइ तयारु न आहे। कोई बि कमु करण जे लाइ हिन टाइम MS ऐं DHO सभु ख़ामोश सुता पिया आहिनि। भला की शहर में मच्छर मार स्प्रे थींदी हाणे उहा थिए थी? शहर असांजो सिर्फ़ु मच्छर ऐं जीत सां भरियो पियो आहे। बीमारियूं वधारे जेकाबाद में वधियूं वञनि थियूं। छा थियणु खपे? थियणु इहो खपे त हिन टाइम असां वटि चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि, एक्शन वठनि त शहर में आम ग़रीब अमीर खे सभु खे हिकु करो ॾिठो वञे त ग़रीब जो बि इलाजु हिकिड़ो ई थिए। हिन टाइम दवायूं आहिनि न सिविल अस्पताल में, जिम्स में, न को बिजली आहे न को वग़ैरह, न का सहूलियत आहे आम शहरी जे लाइ। मच्छर साईं तमामु घणो आज़ार थी वियो आहे। कोई हले पंहिंजो गवर्नमेंट जी न हली आहे, गवर्नमेंट खां साफ़ सुथराई आहे ई न। पंहिंजो स्प्रे कंदा पुराणी हुकूमतनि में स्प्रे थींदा रहिया आहिनि मच्छरनि जे मथां। हिन वक़्तु कुझु बि न आहे। घिटियूं रोड रस्ता बंदि लॻा पिया आहिनि, घिटियूं नकारा लॻियूं पियूं आहिनि, घिटियुनि में पाणी बीठा आहिनि गोरे ताईं, गाॾी हलण जी जाइ न आहे, रस्तो न आहे गाॾी हलण जो। DHO स्प्रे कहिड़ी जॻह ते करे? न जेकॾहिं घिटियुनि में न शहर में जेके हाणे तुंहिंजी हिकिड़ी त वधीक आहे त थी सघे थो? ऐं थी सघे थो DHO करे न, DHO करण खां तयार ई न आहे। DHO कम ई नथो करे कोई बि। काॾे करंदा? बजट त अचे थी, काॾे करंदा? साईं हर कंहिंजा पंहिंजा सरकारी माण्हू जेके बि वेठा आहिनि सरकारी उहिदनि ते उन जेब तमामु वॾा आहिनि। करप्शन थिए थी, तमामु घणी करप्शन थिए थी। अॻे हिन खां पहिरियों करायूं उहो बि छड़ो नालो स्प्रे जो हुयो, बाक़ी उहो शइ न हुयो, क्वालिटी उहो न हुयो जेको क्वालिटी हूंदो आहे। हाणे त जेको शइ अचे थो, फंड जेके अचनि था हिननि जे लाइ उहो ॿाहिरि में पाण में विराए वञनि था। शहर जो हालति उहो ई ख़राबु लॻो पियो आहे। बहरहाल जेके बि ज़िमेदार ऑफिसर आहिनि उहे बंगलनि में वेठा आहिनि, उन्हनि खे शहरनि जो कोई फ़िक्र न आहे, कोई परवाह न आहे। असां मुतालबो कयूं था त जेके बंगलनि में ऑफिसर वेठा आहिनि बराए महिरबानी निकिरी करे शहर जो पोजीशन ॾिसनि, सफ़ाई ॾिसनि। DC जे मथां ज़िमेदारी आहे, SDM जे मथां ज़िमेदारी आहे, निकिरनि। लेकिन छड़ो बंगलनि में जेकॾहिं वेंदा त शहर जो हाल ख़राबु आहे, शहर जो ट्रैफिक जो हाल बि ख़राबु आहे। शाही बाज़ार में तव्हां घुमी नथा सघो, लेडीज़ कलाक बीठा आहिनि, बदमाश हुननि था, ख़राबी बि करनि था। बहरहाल पोइ बि कुझु बि कोन्हे को, ट्रैफिक पुलिस जो नालो ई कोन्हे को। मुतालबे कयूं था SP खां DC साहब को, ख़ुदा शहर ॾे तवजा कयो, शहर जी मालिकी कयो। शहर में कुझु बि न आहे, तव्हां बंगलनि खां निकिरी कलाक ॿ कलाक शहर में घुमो रोज़ानो। भला जेको हाणे स्प्रे नथी थिए इन सां मलेरिया में वाध आई आहे छा? मलेरिया में वाध आई आहे। मूंखे पाण खे मलेरिया थियो आहे, महीनो मां लुड़ियो आहे। मां छा समुझा करनि था मलेरिया जे लाइ, लेकिन ॿुधण वारो कोई बि कोन्हे को। सुम्हूं बुकुम उमियूं लॻा पिया आहिनि बसि। छा थियणु खपे हाफ़िज़ साहब? बसि थियणु इहो खपे त जेको इहो चूंडजी नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जो ज़िमेदारी आहे। असांजो कोई ऑफिसर नथो ॿुधे, उन्हनि जो ज़िमेदारी आहे। शहर में निकिरनि हालति ऑफिसरनि खे बाबा चवनि त बाबा त छाजे लाइ तव्हां नथा निकिरो, छो मसइला हल नथा कयो शहर जा? अदा अॻे मच्छर जो थींदो हो त ईमानदारी बि हूंदो हुयो, जेके बि फंड्स ईंदा सभु जेको माना विराए उन में जेको माना तरक़ियाती कमु कंदा हुया। हाणे किथे, हाणे हर को जेको बि आहे पंहिंजे कम में पाण पूरो लॻो आहे। पंहिंजे घर में स्प्रे नथा कनि त वरी जेको कीअं कराईंदा? पंहिंजे घर में मच्छर खाईंदा, उहे कीअं कराईंदा स्प्रे? केतिरो आज़ार आहे मच्छरनि जो? मच्छरनि जो जेकोबाद में तव्हां एशिया में जेकोबाद गरम तरीन शहर आहे सॼे एशिया में, त उन में वरी मच्छर बि त आहिनि। एतिरो मच्छरनि जो आज़ार आहे त जेको मां त सम्झां थो पाकिस्तान पूरे में असां पहिरें नंबर ते आहियूं। कहिड़ी कहिड़ी बीमारी थींदी मलेरिया समेत? कहिड़ी टाइफाइड आहे, मलेरिया आहे, इन सां अलावा जो दिमाग़ी मलेरिया आहे, उहे त वरी वधीक डॉक्टरनि खे ख़बर आहे। अॼुकल्ह त डॉक्टरनि खे ख़बर बि न आहे, बि डॉक्टर चवनि था मलेरिया आहे। मलेरिया त हाणे एतिरो बदनाम थी वियो आहे, जेको न आहे बि चवंदा मलेरिया आहे। भला पंहिंजो DHO जेकी बजट अचे थी उहा खाई थो वञे या स्प्रे कराए थो, छा करे थो? मिक्स में खाई वञनि था, मिक्स में। DHO जे मथां बि त आहिनि न की वागू हूंदा आहिनि न, वरी DHO जे हेठों बि वागू आहिनि।
मिक्स करे सभु खाइनि था, बसि आवाज़ मथे कोई उथारण वारो आहे ई न। मतिलबु एॾो जो आज़ार आहे मच्छरनि जो, हिते चूंडियल नुमाइंदनि करे नोटिस वरितो आहे? चूंडियल नुमाइंदा हुजनि त उनखे ख़बर पए न मच्छरनि जो आज़ार आहे। उहे त इस्लामाबाद एसियुनि में वेठा आहिनि, ॿियो इहो कराची में एसियुनि में वेठा आहिनि, गाॾियूं बि एसियुनि वारा, घर बि एसियुनि वारा, कमरा बि एसियुनि वारा। केतिरी मलेरिया या ॿी बीमारियूं केतिरियूं थियनि थियूं? मां त चवां थो तक़रीबन 80 खां वठी 90% ताईं त इहो मलेरिया जो आज़ार आहे, इन जो ई बीमारियूं आहिनि। मच्छरनि जो ई आज़ार आहे। सिर्फ़ु इहो 1 महीनो 2 महीना असां जनवरी दिसंबर में आराम कयूं था, बाक़ी त सॼो ज़िंदगी मच्छरनि में ई मच्छरनि। गवर्नमेंट खे छा करणु खपे? गवर्नमेंट खे असां चऊं था त एक्शन खणणु खपे। गवर्नमेंट एक्शन खणे, जेका माना मलेरिया जे हिसाब सां, बीमारियुनि जे हिसाब सां जेके बि आहिनि, दवाउनि जे हिसाब सां, अॼुकल्ह त दवा बि जाली था हलनि। जाली दवाउनि जे करे बीमारियुनि खे ख़बर थी कंट्रोल थींदो ई न आहे। फुल कंट्रोल करे गवर्नमेंट हर शइ ते कंट्रोल करे, दवाउनि ते कंट्रोल करे, डॉक्टरनि ते अताई डॉक्टरूं बि खुलिया पिया आहिनि। कंहिंखे सर्टिफिकेट MBBS जो न आहे, उहे बि चवनि था असां डॉक्टर आहियूं। सिविल अस्पताल जी हालत तव्हां पाण ॾिठा, सिविल अस्पताल में हिकिड़ो डॉक्टर बि अवेलेबल मौजूदु न आहे, सभु वीज़ा ते वेठा आहिनि ॿाहिरि मुल्क में। तव्हां ॾिसो त जेकाबाद जे अंदरि मच्छरनि जो वॾो आज़ार थी वियो आहे ऐं DHO जो कमु आहे, घटि में घटि इन्हनि जो फ़र्ज़ु आहे त इहो शहर जे अंदरि मच्छर स्प्रे कराइनि। ऐं मच्छरनि जे करे काफ़ी बीमारियूं पैदा थियनि थियूं, उन में जेका आहिनि मलेरिया थिए थी ऐं दिमाग़ी मलेरिया थिए थी। काफ़ी माण्हू असांजा जेकाबाद जा नौजवान पोड़ा इन मलेरिया जे करे मरी बि विया आहिनि। ऐं असां बार बार जेको आहे चयो बि आहे त बाबा मलेरिया जेको आहे स्प्रे कराए, मच्छर मारे स्प्रे कराए वञे ऐं DHO खे जूं ई चक नथी पाए। घटि में घटि असां DC जेकाबाद खां इहो मुतालबो कयूं था त जेको आहे महिरबानी करे जेकाबाद जे अंदरि हर महले में, हर घिटी में, हर शहर जी कुंड आहे उहो जिथे किथे स्प्रे कराइनि ऐं उन जो जेको आहे मच्छर जो आज़ार जेकाबाद जे अवाम खां ख़तमु कयो वञे, जीअं मोज़ी जेकी बीमारियूं आहिनि उन खां बि माण्हू जेकाबाद जो माण्हू बची सघे पाण। बजट त अचे थी, सिंध गवर्नमेंट बजट ॾिए थी, उहा बजट काॾे छा करप्शन थी वञे थी? तव्हां ॾिसो त उहा बजट जेकॾहिं अचे थी त उहा तव्हांखे नज़र ईंदी न। माना कागज़ी कार्रवाई में DHO ऐं उनजो अमलो पूरो करे छॾे थो। त असांजो जेकाबाद जे माण्हुनि में बि असां चऊं था शऊर हुजणु खपे, त उहे बि इन जे लाइ आवाज़ु उठाइनि। जीअं तव्हां मीडिया जा दोस्त आवाज़ु उठायो था या असांजा जेके सोशल वर्करनि जेके आवाज़ु उठाइनि था, ऐं हर शहरी इन मच्छरनि जे लाइ आवाज़ु उठाईंदो त घटि में घटि अहिड़नि ऑफिसरनि जी जेके निंडूं हराम थींदियूं ऐं इनशाला उहे जेकाबाद जे अंदरि स्प्रे कराईंदा। केतिरे मलेरिया समेत बि कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं मुंहुं कढनि थियूं, माण्हू केतिरो भोॻे थो? तव्हां ॾिसो त तव्हां जेकाबाद जा अस्पतालूं एॾियूं त भरी पियूं आहिनि, हर वेंदे एतिरे क़दुरु जेके अताई डॉक्टर आहिनि उन्हनि वटि बि मरीज़ आहिनि, 3 माण्हू ॿी OPD उहे कनि था। ऐं तव्हां ॾिसो जेकाबाद जे अंदरि सेंटर एॾा खुली विया आहिनि, माना अस्पतालनि जे अंदरि जेको आज़ार आहे, माना मलेरिया, दिमाग़ी मलेरिया जे करे हर माण्हू जेकॾहिं को बि टेस्ट कराए थो, बुख़ारु निकिरे थो, उन खे मलेरिया आई आहे। इन जे करे असां DHO खे इहो मुतालबो कयूं था तव्हांजे चैनल सां फिलफोर जेका जेकाबाद जे अंदरि स्प्रे कराए वञे ऐं जेकाबाद जे अवाम खे जेको रिलीफ ॾिनो वञे। स्प्रे नथी थिए सही, मच्छरनि जो ॾाढो आज़ार आहे। असां DC साहिब खे अपील था कयूं त जेको आहे तदारक कयो वञे, ॾाढा मच्छर आहिनि तमामु, अवाम परेशान आहे, बीमारियूं वधी वियूं आहिनि। करप्शन जी वर चढ़ी थी वञे, बजट 1 रुपयो ख़र्च नथा करनि। थियण इहो खपे सही, मच्छर मार स्प्रे थिए, दवायूं हुजनि माण्हुनि खे मिलनि। तमामु दिमाग़ी मलेरिया ऐं मलेरिया वधी वई आहे, बुख़ार, ग़रीब परेशान आहिनि। गवर्नमेंट को अपील इहो कंदा मच्छर मार स्प्रे कराए वञे। न सिर्फ़ु DHO करप्ट आहे, जेके दवायूं अचनि था विकिणी करे पंहिंजो पेट भरे थो, आवाम परेशान आहे। नाज़रीन, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी तव्हां राय ॿुधी, उन्हनि पारां इहो दाहियो वियो त हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी अहिड़े को एफर्ट न आहिनि कया विया जंहिंसां मलेरिया जी रोकथाम थी सघे। ऐं इहो हिकिड़ो तमामु ज़रूरी अमल हुजे थो जंहिंसां मलेरिया खे रोकण में हिकिड़ी हथी मिलंदी आहे ऐं उहो मलेरिया जो बुख़ारु फैलिजण खे रोकण में बि तमामु घणो हिकिड़ो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे इहो अमल। पर अहिड़े क़िस्म जी अमल ते कमु न करणु हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे ऐं इन ते छा चइजे, उन्हनि खे पंहिंजी ज़िमेदारी जो छो अहसासु कोन्हे, इहो इंतिहाई हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंध सरकार खे उन्हनि मुख़्तलिफ़ ज़िलनि समेत जेकाबाद ज़िले, सिंध जे समूरनि ज़िलनि समेत जेकाबाद ज़िले जे ज़िले सिहत खाते खां बि पुछाणो कयो वञे त उन्हनि पारां हिन महिल ताईं अहिड़े क़िस्म ते जा उपाउ छो न आहिनि वरिता विया। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।